नाज़रीन, खबर न्यूज़ सिलसिलो जारी है। मांग लाड़काणा खबर दानो सिंध यूनिवर्सिटी जे ज़ेर निगरानी में PST प्राइमरी टेस्ट पास उम्मीदवारनि प्रेस क्लब ते अलामती बुख हड़ताल ते वेठल पंहिंजनि हक़नि लाइ नारेबाज़ी कई ऐं उम्मीदवारनि जो चवणु हो त असीं 60 मार्कूं खणी मेरिट ते टेस्ट पास कई आहे। असां खे ॼाणी वारी वेटिंग लिस्ट ते रखी मनपसंद माण्हुनि खे पैसनि एवज़ ऑर्डर वेकिरो कया विया आहिनि, जंहिं जी अॻवानी सैयद रसूल बख़्श शाह करे रहियो आहे ऐं असां खे चाहियूं त तव्हां खे ईंदड़ भर्ती में ऑर्डर ॾिना वेंदा, पर अफ़सोस हिननि पंहिंजी रवायत बरक़रार रखंदे करप्शन करे असां खे ऑर्डर न ॾिना विया ऐं असां जी ज़ख़्मनि ते मिर्च लूणु छटियो वियो आहे ऐं असां फ़ाक़ाकशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। असां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे इहा अपील था करियूं त ख़ुदा असां जा मुतालबा पूरा करे असां खे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि, न त ॿी सूरत में असां मरण घड़ी ताईं एहतजाज जारी रखंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।